बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। उम्मीद आहे तमाम दोस्त ख़ुश ऐं ख़ैरियत सां हूंदा। नाज़रीन, अव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो ही सिंधी ॿोलीअ में पहिरियों वीडियो आहे जेको आउं सिंधी ॿोलीअ में रिकॉर्ड करे रहियो आहियां। इन खां अॻु में आउं जेके बि पंहिंजा वीडियो रिकॉर्ड कया आहिनि उहे जेको आहे सो उर्दू ॿोलीअ में रिकॉर्ड कया आहिनि ऐं अॼु मां पंहिंजो पहिरियों वीडियो सिंधी ॿोलीअ में रिकॉर्ड करे रहियो आहियां। अॼु मुंहिंजी जेको आहे हिन वीडियो जो आगाज़ ऐं हिन जेको आहे वीडियो जो मौज़ू आहे असांजे इलाइक़े में तयारु थींदड़ सारियुनि जे फ़सुल जे बारे में। आउं पंहिंजे वीडियो में अव्हांखे पंहिंजे इलाइक़े में तयारु थींदड़ सारियुनि जे बारे में ॿुधाईंदुसि त असांजे इलाइक़े में कहिड़े क़िस्म जूं सारियूं तयारु थियनि थियूं ऐं उन जे बारे में जेको आहे रेट जे बारे में ऐं उन जे बारे में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदुमि। उमेद आहे तमामु दोस्तनि खे असांजो इहो वीडियो पसंदि ईंदो। त हलूं था पंहिंजे जेको आहे सो मौज़ू जे तरफ़। त नाज़रीन, असांजे इलाइक़े में तमामु बहितरीनु जेको आहे सो सारियुनि जो फ़सुलु पची करे तयारु थी चुको आहे। असांजे इलाइक़े में सुपर जेको आहे बासमती चांवरनि जो जेको आहे फ़सुलु तयारु थींदो आहे जेको पूरी सिंध समेत पूरे पाकिस्तान ऐं ॿाहिरि मुल्कनि में जेको आहे सो हिनखे मोकिलियो वेंदो आहे ऐं तमामु बहितरीनु क़िस्म जी असां वटि जेको आहे सो फ़सुलु तयारु थींदो आहे। कणिक हुजे, सारी हुजे या गिदिरे जो फ़सुलु हुजे या हिंदाणे जो फ़सुलु हुजे, अल्हम्दुलिल्लाह असांजे इलाइक़े में तमामु बहितरीनु जेको आहे फ़सुलु तयारु थींदा आहिनि। ऐं हमेशह तव्हांखे जेको आहे सो कणिक जी मौसम हुजे या गिदिरे जी सीज़न हुजे, हिंदाणे जी सीज़न हुजे, करेले जी सीज़न हुजे या मुख़्तलिफ़ जेको आहे फ्रूटनि जी सीज़न हुजे या मुख़्तलिफ़ जेको आहे सो सब्ज़ियुनि जी सीज़न हुजे, असांजे इलाइक़े में जेके बि शयूं तयारु थींदियूं आहिनि ऐं जेको आहे पंहिंजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे उन जे बारे में जेको आहे सो आगाह कंदो रहियो आहियां। अॼु जेको आहे सो असां ॻाल्हि कंदासीं सारियुनि जे बारे में जेको आहे सो असांजे इलाइक़े में माशाअल्लाह तमामु बहितरीनु जेको आहे सो सारियूं पची करे तयारु थींदियूं आहिनि। अॼु असां उन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। त नाज़रीन, जेको आहे सो अल्हम्दुलिल्लाह असांजे इलाइक़े में जेको आहे सो सारियुनि जे फ़सुल जी कटाई शुरू थी चुकी आहे। जेको आहे सो तमामु बहितरीनु जेको आहे सो असां वटि सारी जो फ़सुलु तयारु थिए थो ऐं इन समेत जेको आहे सो माशाअल्लाह असां वटि कणिक जो बि तमामु बहितरीनु जेको आहे फ़सुलु तयारु थींदो आहे। जेको आहे सो उन जे बारे में अव्हांखे जेको आहे असां आगाह कंदा रहिया आहियूं अॻ में। हाणे बि जेको आहे सो इन जे बारे में असां तव्हांखे तफ़सील सां आगाह कंदासीं। त नाज़रीन, कुझु टाइम पहिरियां जेको आहे सो हिन सारियुनि खे बीमारी लॻी हुई जंहिंखे काफ़ी जेको आहे सो दवायूं ॾियण खां बाद अल्हम्दुलिल्लाह हाणे जेको आहे सो उहा बीमारी तक़रीबन ख़तमु थी वई आहे। पासबान जेको आहे सो दवा ॾियण सां ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ दवायूं ॾियण खां बाद जेको आहे सो सारियुनि जी हाणे जेको आहे सो कंडीशन माशाअल्लाह बहितरु आहे। त जेको आहे सो तमामु दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त उहे पंहिंजे इलाइक़े जे फ़सुलनि जे बारे में जेको आहे सो असांखे आगाह कंदा ताकी ख़बर पए त कहिड़े इलाइक़े में कहिड़ो फ़सुलु तयारु थिए थो ऐं उतां जी जेको आहे सो छा हाल अहिवाल आहे। ॿियो जेको आहे सो असां ॻाल्हि कंदासीं सारियुनि जे रेट जे हवाले सां। सारियुनि जे रेट जे हवाले सां नाज़रीन ॻाल्हि कजे त जेको आहे सो हितां जे हारी ऐं हितां जे ज़मीनदार सां बिल्कुलु जेको आहे सो नाजाइज़ी कई थी वञे। जेको आहे सो सारी जो जेकॾहिं ख़र्चु ॾिसंदा त इंतिहाई जेको आहे सो महांगो आहे। बीमारी लॻण जे करे जेको आहे ख़र्चु दवायूं अचनि थियूं या जेको आहे सो हिनखे जेको आहे सो बिज भाण जो जेको ख़र्चु थिए थो उहा त जेको आहे तमामु महांगो आहे। कणिक जेको आहे सो यूरिया भाण हुजे, अछो भाण हिकिड़ो थींदो आहे, हिकिड़ो कारो भाण थींदो आहे। पोइ उन भाण जी जेको आहे सो रक़म इंतिहाई मथे हूंदियूं आहिनि ऐं सारियुनि जो रेट जेको आहे सो 3000 खां 3500 रुपया मुक़ररु कयो वियो आहे जेका ज़मीनदार ऐं हारी सां बिल्कुलु नाजाइज़ी आहे। असां जेको आहे सो पंहिंजे वीडियो जे ज़रिए इहो बि जेको आहे सो मुतालबो रखंदासीं गवर्नमेंट खां त जेको आहे सो सारियुनि जो मुनासिबु जेको आहे रेट मुक़ररु कयो वञे ताकी जेको ज़मीनदार ऐं हारियुनि जेको आहे ज़मीन ते ख़र्चु कयो आहे ताकी उहे उन जा ख़र्च बि आसानी सां निकिरनि ऐं इन्हनि खे कुझु जेको आहे सो फ़ाइदो बि थिए। ॿियो नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको असांजे माशाअल्लाह इलाइक़े में तमामु बहितरीनु ज़मीन आहिनि, पके जूं ज़मीन जंहिंमें जेको आहे सो कणिक हुजे या सारी फ़सुलु हुजे जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह एकड़ जे हिसाब सां 70 खां 80 मण जेको आहे सो एकड़ ते जेको आहे सो आबादी थींदी आहे। सारी हुजे या कणिक जो फ़सुलु लहंदो आहे। मण जेको आहे सो
70 खां 80 मण फी एकड़ ते जेको आहे सो लहंदी आहे ज़मीन। ॿियो त अॼुकल्ह असां वटि ठीके जो जेको आहे सिस्टम हले पियो, रवाजु हले पियो। ज़मीन ठीके ते ॾींदा आहिनि 6 माही, त ठीके जो जेको आहे सो एकड़ जो जेको रेट आहे 1,40,000 खां 1.5 लख रुपया जेको आहे 6 माही ठीके जो रेट बीठो आहे। जेको आहे मकादे ते ज़मीन ॾींदा आहिनि ठीके त जेको आहे सो सारनि जे हवाले सां हिते तमामु बहितरीनु जेको आहे सो क़िस्म जूं सारियूं तयारु थियनि थियूं, जंहिंमें हारी सां ऐं ज़मीनदार सां वरी नाजाइज़ी कई थी वञे, उनखे पंहिंजो जाइज़ रेट नथो ॾिनो वञे। जेकॾहिं अवां ॾिसंदा त जेको आहे सो आम तौर ते हिकिड़ो टोटो चांवर ॾाढ़ो जंहिंखे चवंदा आहियूं, चांवर असां ख़रीद कयूं था, उहो बि असांखे जेको आहे सो 180 रुपए खां 200 रुपए ताईं मिले थो। ऐं सॼा चांवर जेका सेला थींदा आहिनि, चांवर ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्म जा चांवर थींदा आहिनि, उहे चांवर जेकॾहिं असां ख़रीद कंदासीं उहे असांखे जेको आहे 200 खां 250 रुपए किलो मिलनि था। ऐं जेको आहे आम चांवर जेको आम चांवर थींदो आहे टोटो, उन जो फ़ी बोरी असांखे जेको आहे कटो मिलंदो आहे तक़रीबन 5 खां 6 हज़ार रुपए में। ऐं सारी जो रेट असांखे ॾिनो वञे थो जेको आहे सो 3,000 रुपया फ़ी मण। इहा जेका सरासर जेको आहे नाजाइज़ी आहे ग़रीब माण्हू सां, तंहिंजे करे असां इहो मुतालबो रखंदासीं त सारनि जो मुनासिबु रेट ॾेई करे माण्हुनि में जेका मायूसी फैलियल आहे या मायूसी ख़तमु कई वञे। सारी जो रेट घटि खां घटि 6,000 रुपया मुक़ररु कयो वञे, ताकी जेको ख़र्चु थियो आहे इहे ख़र्च बि आसानी सां जेको आहे सो निकिरी अचनि ऐं जेको आहे सो ज़मीनदार खे या हारी खे कुझु फ़ाइदो बि थिए। हिते जेको आहे सो उल्टो सिस्टम कयो वञे थो, जेको भाण 2,500 रुपया गवर्नमेंट जी तरफ़ां रेट मुक़ररु आहे उहो 4500 रुपये ॾिनो वञे थो। जेको जंहिं भाण जो रेट जेको आहे सो 8,000 रुपया मुक़ररु आहे, त उहो तक़रीबन 14 खां 15,000 रुपये में जेको आहे सो ॾिनो वञे थो। ऐं जेको आहे सो ॿियूं जेको ज़ार वारी दवायूं आहिनि उहे बि ॿीं खां टीं रेट ते जेको आहे सो विकिरो कयूं थियूं वञनि। इहे गुदामी ऐं वापारी माण्हू मिली भगत करे जेको आहे सो हितां जे ग़रीब हारी ऐं ज़मीनदार सां वरी नाजाइज़ी करनि था, जंहिंजो अज़ालो हुअणु खपे। असां तमामु नाज़रीन खे बि इहा गुज़ारिश कंदासीं त उहे बि जेको आहे सो पंहिंजे वाल तां पंहिंजे यूट्यूब चैनल तां इन जेको आहे सो नाजाइज़ी जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारनि ऐं जेको आहे सो ग़रीब हारियुनि खे पंहिंजो हक़ु ॾियारे वञे। छो त हर इलाइक़े में, हर शहर में, हर ज़िले में इहा शइ थिए थी, त उते पंहिंजो उनखे जाइज़ी रेट नथो ॾिनो वञे, त उन जे करे उनजा ख़र्च बि जेको आहे सो मुकमल पूरा नथा लाहिनि। हूअं बि असांजो मुल्क पाकिस्तान हिकिड़ो ज़रई मुल्क आहे, जंहिंमें असांखे हारी जी जेको आहे सपोर्ट करणु घुरिजे, हारी जा हथ मज़बूत करणु घुरिजनि, ज़मीनदार तबिके जा हथ मज़बूत करणु घुरिजनि, ताकी असांजी ज़राअत महफ़ूज़ रहे। छो त जेकॾहिं असांजी ज़राअत ख़तमु थींदी त उन मां असांजे मुल्क खे हिकिड़ो वॾो नुक़सानु थींदो। छो त अलहमदिल्ला असां वटि पंहिंजे खाइण जे लाइ कणिक ऐं सारी जो फ़सुलु तमामु बहितरीनु थींदो आहे असांजे मुल्क में। इन जे करे असांजे मुल्क में जेको आहे सो अलहमदिल्ला कणिक ऐं सारी जाम थींदी आहे, चांवर जाम हूंदा आहिनि, जेके असां अञा ॿाहिरि मुल्क जो आहे सो मोकिलींदा आहियूं। तंहिंजे करे जेकॾहिं हारी ऐं ज़मीनदार सां हेॾी नाजाइज़ी कई वेंदी त उहे जेको आहे सो मजबूर थी करे फ़सुलु करणु छॾे ॾींदा। ऐं असांजे तक़रीबन इलाइक़नि में पूरी सिंध में आबाद ज़मीननि खे ख़तमु करे उते प्लाटिंग कई वञे थी, मुख़्तलिफ़ जेको आहे मार्केटां ठाहियूं वञनि थियूं, कारोबार कया था वञनि, आबाद ज़मीननि खे ख़तमु कयो थो वञे। असां इहो बि पंहिंजे वीडियो में ख़ासि जेको आहे सो पैगाम ॾींदासीं, मुतालबो रखंदासीं त जेको आहे ज़मीननि जी आबादी खे ख़तमु कयो थो वञे, इन शइ खे बंदि कयो वञे। असांजो यकीननि प्लाटिंग जॻहियूं इहे शयूं सिस्टम असांजी कम जूं आहिनि, मगर इन खां वधीक कम जी शइ असांजे लाइ ज़मीन जी आबादी करणु आहे, जंहिंमां असांखे फुटी हुजे, कमंद हुजे ऐं जेको आहे सो कणिक हुजे, सारी हुजे, मुख़्तलिफ़ सब्जियूं हुजनि, मुख़्तलिफ़ फ्रूटनि जी आबादी मिले थी। इहा शइ असांजे लाइ तमामु लाज़मी ऐं तमामु जेको आहे ज़रूरी आहे। असां इहा बि जेको आहे सो नाज़रीन खे गुज़ारिश कंदासीं त जेके मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते स्कीमा ॾेई करे प्लाटिंग सिस्टम करनि था, ज़मीननि खे ख़तमु करनि था, इहो जेको आहे सिलसिलो बंदि कयो वञे। असांजो मुल्क हिकिड़ो ज़रई मुल्क आहे, उन में जेको आहे सो
ज़मीननि खे आबाद कयो वञे, ज़मीननि जी आबादी खे ख़तमु न कयो वञे। असां पंहिंजे इलाइक़े में इन शइ खे जेको आहे सो तमामु आम कयो आहे। मुख़्तलिफ़ जेको आहे फोरमनि ते असां इन आवाज़ खे उथायो आहे त जेको आहे सो ज़मीननि जी आबादी खे ख़तमु न कयो वञे। जेके ज़मीन आबाद थियनि थियूं उन्हनि खे अञा बि जेको आहे आबाद कयो वञे, ताकी असांजे मुल्क में खाद ऐं ख़ुराक जी कमी पेश न अचे। छो त जेकॾहिं असां आबाद ज़मीननि खे ख़तमु करे उते प्लाटिंग कंदासीं, उते मुख़्तलिफ़ जेको जॻहियूं ठाराईंदासीं, कारोबार कंदासीं, त उन में बाज़ारि असांखे फ़ाइदो हूंदो, पर यकीनन असांजो इन में नुक़सानु घणो आहे। छो त जेकॾहिं असांजी आबादी घटिजी वेंदी, कणिक जी, सारी जी, मुख़्तलिफ़ जेको आहे फ्रूटनि जी, सब्ज़ियुनि जी आबादी घटि थींदी, त आहिस्ते आहिस्ते असांजे मुल्क में इन शइ जो बहिरान पैदा थींदो। अटे जो बहिरान पैदा थींदो, सारी जो बहिरान पैदा थींदो। जेकॾहिं असां कम जी फ़सुलु न कंदासीं त उते खंड जो बहिरान पैदा थींदो। जेकॾहिं असां जेको आहे सो फुटी जो फ़सुलु न कंदा त उते काटन जे हिसाब सां, कपिड़े जे हिसाब सां बहिरान पैदा थींदो। तंहिंजे करे गवर्नमेंट खां बि असां इहो ई ख़ुसूसी मुतालबो कंदासीं त गवर्नमेंट बि जेको आहे इन हवाले सां एक्शन वठे ऐं जेको आहे सो ज़मीनदार खे हारी खे पंहिंजो जाइज़ हक़ु ॾिए, ताकी उहो मायूस न थिए। जेकॾहिं गवर्नमेंट ईअं नाजाइज़ी कंदी, जेकॾहिं वापारी गोदाम वारा गोदामी माण्हू ईअं जेको आम माण्हू सां नाजाइज़ी कंदा, ज़मीनदार हारी सां ईअं नाजाइज़ी कंदा, त पोइ यकीनन जेको आहे सो माण्हू जेको आहे बेज़ार थी करे, हिकिड़ो तंग थी करे उहे पंहिंजो आबादी करणु छॾे ॾींदा। जेकॾहिं नाज़रीन अव्हांखे मुंहिंजो वीडियो सुठो लॻो, तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजी वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा। इंशाअल्लाह असांजी कोशिशि हूंदी इन खां वधीक बहितर वीडियो तव्हां सां शेयर कंदासीं। तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे दुआनि में यादि कजो। वॾी महिरबानी।